हिकड़ो आलिम दीन मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जो आलिम जो केतरो मकाम जो आलिम भी हुजे ए महबूब जे दीन जो आमिल भी हुजे। आलिम भी आहे ए उन इल्म जे मथा अमल कंदड़ा उन जे मुहांडे दे निहारण भी सवाब उन सा हथ मिलाइण भी सवाब उन जी गाल बुधण भी सवाब पर जे कदे बेअमल लख गालियों करे पान बगैर सोमानी नमाज पढ़न जे सुमी पवे थो फजर नथो पढ़े ज़ोहर नथो पढ़े सुन्नत दे अमल नथो करे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वाट ते सही नथो हले उन जी तकरीर मजा न पान के फायदो थींदो न बुधण वारे के फायदो थींदो। तकरीर उन जी बुध जो अमल वारो आ उन जी तकरीर सा तकदीर भी बदली वेंदी। मशवरी शरीफ वाला बुजुर्ग हुया मौलाना मोहम्मद कासिम मशवरी शरीफ वाला अल्लाह जा कामिल वली ए आलिम दीन हुया जै जाय ते जलसो करे उठंदा हा तो उन्हें पिंडाल में सिगरेटन जा जेके दब्बा आहिनि इनी जो नसवार जो जेके पुड़ियूं आहिनि इन जा ढिग लगा पिया हूंदा हा माना साईं जी तकरीर ॿुधी माण्हू इन बिदत खां तौबा ताइब थी इन बिदत खां माण्हू तौबा ताइब थी वेंदा हा छाजे करे गाल उआ सागी आ जेका मां तव्हां खे ॿुधायां थो गाल उआ सागी आ जेको ॿियो दोस्त तव्हां खे ॿुधाईंदो पर ज़बान जो फ़र्क़ आ जेको अमल करण वारो आ उन जे ज़बान मजा गाल निकरंदी आ ॿुधण वारे जे दिल ते पहुची वेंदी आ चिपकी वेंदी आ। जॾहिं भी महबूब जे मिलाद में अची या कुरान पाक पढ़ी या हदीस पढ़ी त दुआ कंदो कर त रब करीम पहिरियों पाण खे अमल जी तौफीक बख्शे। अल्लाह से कुरान पाक में फरमाईंदो आ लिमा तक़ूलून मा ला तफ़अलून जेके कम पाण नथा कयो उहे ॿियनि खे छो था चओ अवा पाण खे विसारे छॾियो था ॿियनि खे तलकीन कयो था अव्वल पाण उन ते अमल कयो। अर्ज़ पे कयम हिकिड़ो आलिम सगोरो आहे जंहिंजो नालो आहे सैयद मोहम्मद सुलेमान जज़ूली रहमतुल्लाह तआला अलैह महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जो आलिम आहे कुरान पाक जो हाफ़िज़ आहे मुसाफ़िरी ते वयल आहे वापस मोटियो पियो अचे रस्ते में ज़ोहर नमाज जो टाइम थी वियो सलातुल वुस्ता जंहिंजो कुरान में नालो ज़ोहर नमाज जो कुरान पाक में नाले सां चयो वियो आहे फजर जो भी नालो खयो वियो आहे 750 दफ़ा जंहिं इबादत जो ज़िक्र आहे उहा इबादत अथव नमाज। रोज़े जो हुक्म जिब्रील खणी आयो ज़कात ॾियण जो हुक्म जिब्रील खणी आयो हज करण जो हुक्म हज़रत जिब्रील खणी आयो पर वारो जॾहिं नमाज जो आयो तॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जिब्रील खे मोकिलियो ओ जिब्रील हाणे पैगाम न खणी वञ मुंहिंजे दिलबर खे मथे वठी आ जन्नत मां बुराक काहे वञ जंहिं मलाइकनि जी वठो वञ तूं वञ जा पर बुराक ते सवार न थी जा बुराक जी मुहार झलियूं वेझा मुंहिंजे महबूब करीम खे सवार करे हिते वठी आ त मां अल्लाह दीदार भी कराया नमाज जो तोहफो भी ॾियां। नमाज में केतिरो मज़ो आहे इहा ख़बर इमाम हुसैन खां पुछ जेको अॼु ताईं नमाज में आ जंहिं सिर नमाज में कुर्बान कयो आ रिकॉर्डिंग थे पई आलिम मौजूद आहिनि ऐं कामिल पीरन जा मुरीद भी मौजूद आहिनि। वाह वाह मुझे महबूब फरमायो जेको हज ते वञे थो वाट में गुज़ारे वयो इहो क़यामत ताईं चओ त हज करे थो जेको रोज़ा है ता रोज़े में गुज़ारे वयो मुझे महबूब फरमायो यो क़यामत ताईं चओ त रोज़े में आ
जेको मानो कुरान पाक मदरसे में तालीम हासिल करे तो पढ़ंदे पढ़ंदे 5 सिपारा पढ़ियो आ, 8 पढ़ियो आ, 15 पढ़ियो आ, 20 पढ़ियो आ, खत्म पूरो न करे सघियो, खत्म पूरो कयो तस किरात पूरी न करे सघियो आ, भला फारसी शुरू कई तस अरबी पूरी न करे सघियो आ, कोरस पूरो कोन थियो आ, विच में जे कदे हुन जा सब ॾींहं पूरा थी वया, मुझे महबूब फरमायो कब्र में भी हुन जे पढ़ाई जो इंतजाम पियो हलंदो। सुभान अल्लाह। इबादत जे दौरान जेको वफात करे वेंदो आ वो क़यामत ताईं उन इबादत में हूंदो आ। ऐं तव्हांखे त आलमन ॿुधायो आ न, तव्हां मीलाद भी ॿुधण वारा आहियो, यारी भी ॿुधंदा आहियो, त इमामन जो न्याज़ भी ॿुधंदा आहियो। इमाम आली मकाम नमाज में पंहिंजो सिर मुबारक अल्लाह जे हज़ूर में कुर्बान कयो। इमाम अज भी नमाज में आ, जो सुभान अल्लाह। नमाज जो केतरो कदुर आ। हाणे ज़ोहर नमाज जो टाइम थी वयो, नमाज जे लाए वुज़ू करणो पवंदो आ, वुज़ू जे लाए पानी जो इंतखाब करणो पवंदो आ। पानी कहिड़ो हुजे, पानी जो रंग भी मटल न हुजे, पानी जो ज़ाइको भी मटल न हुजे, पानी जी धप भी मटल न हुजे, पानी जी खुशबू भी ठीक आ, पानी जो रंग भी ठीक आ, पानी जो ज़ाइको भी ठीक आ। छाजे करे वाह मुझा मदीने वारा घोट तुझी हिकमत ता कुर्बान वञा। रुतबो हाफिज साहब फर्ज जो मथे आ, पर वुज़ू सुन्नत सां शुरू थींदो आ। वाह सुभान अल्लाह। रुतबो फर्ज जो मथे आ। 20 भेरा जिहाद ते वञण, जिहाद करण, जंग करण, इन जो सवाब हिकड़े पासे, हिकड़ो फर्ज अदा कर, इन जो सवाब मथे आ। रुतबो फर्ज जो मथे आ। वुज़ू जा 4 फर्ज, 2 हथ धोइण, वुज़ू जो ॿियों फर्ज हिन वारन जी शुरुआत खां वठी इन खादी जे हेठे हिस्से ताईं मुंहुं धोइण, ऐं वेकर में जेके कननि जो पापड़ियूं आहिनि इहो विच समूरो धोइणो आ। हे 2 वुज़ू जा फर्ज़। टियों वुज़ू जो फर्ज़ आ मथे जे चौथे हिस्से जी मख करण, ऐं चौथों वुज़ू जो फर्ज़ आ सॼो पेर धोइण, पोइ खॿो पेर धोइण। हे 4 वुज़ू जा फर्ज़ आहिनि, पर अल्लाह ताला जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो आ रुतबो तो फर्ज़ जो मथे आ, पर शुरू तव्हांखे सुन्नत सां करणो आहे। रुतबो फर्ज़ जो मथे आ त पोइ फर्ज़ सां शुरू कजे। पहिरियों बाहूं धोजन, ठुठियूं धोजन, गुरड़ियूं छो? सुन्नत मुंहिंजे महबूब करीम जी हिकमत अथव, हिकमत। वुज़ू कयो था, वुज़ू जे लाइ शर्त आ पानी जी खुशबू मटियल न हुजे, पानी जो रंग मटियल न हुजे, पानी जो ज़ाइको मटियल न हुजे। हथ में पानी खणंदव तव्हांखे रंग जी ख़बर पइजी वेंदी, वात में पानी विझंदव गुरड़ी जे लाइ तव्हांखे ज़ाइके जी ख़बर पइजी वेंदी, नक में पानी ॾींदव तव्हांखे खुशबू जी ख़बर पइजी वेंदी। ॾिठो पानी जो रंग मटियल आ, पानी वात में विधो, पानी जो ज़ाइको मटियल आ, नक साफ़ कयो, खुशबू पानी जी मटियल आ, अदा इन पानी सां वुज़ू नाहे करणो जो मुंहिंजे महबूब मदीने वारे मनो फरमाई आहे। वुज़ू तुझो लेबाट्री पानी जी थी वई, हाणे फर्ज़ शुरू कर। रब चवंदो आहे हबीब जे दरवाज़े खां थी पोइ मुंहिंजे दरवाज़े ते आ त तुंहिंजी इबादत कबूल करे। सुभान अल्लाह। अहिड़ो शान वारो हबीब मिलियो आहे, तॾहिं असां ईद मीलाद जे मौके ते टेलीफोन करे हिक ॿिए खे मुबारक ॾींदा आहियूं। हाफिज साहब जावेद मुबारक हुजे, रईस अमानुल्लाह मुबारक हुजे, डॉक्टर साहब मुबारक हुजे। अदा छा जी मुबारक आ? चवंदा आहियूं झूमी झूमी गुल बरसायो, विख विख ते खुशबू खिंडायो, अम्मा आमिना जे लाल जी अज आमद आलज पाल जी, है अम्मा आमिना जे लाल जी अज आमद आलज पाल जी। मुर्गी ॾियो हिक ॿिए खे वधायूं, ख़ैर साहिन खुशहालियूं आयूं, हुई घुर्ज घणी गम टाल जी, अम्मा आमिना जे लाल जी। अञा ज़ोर में सुभान अल्लाह। दिल ठरी आ त दिल खोले जो सुभान अल्लाह।
आमद खां अग में ई प्यारा गाल करे व्या रसूल भलारा आमद खां अग में ई प्यारा गाल करे व्या रसूल भलारा जंहिंजे हुस्न ऐं साईं जमाल जी अम्मा आमिना जे लाल जी हाणे मोहम्मद सुलेमान जज़ूली के वुज़ू करणो आहे चओ सुभान अल्लाह वुज़ू जे लाइ पाणी खपे अगे नलका कोन होंदा हुया मोटर कोन होंदा हुया वुज़ू खाना कोन होंदा हुया मस्जिदन में गीजर लगल कोन होंदा हुया उन्हारे में पखा लगल कोन होंदा हुया सर्दी में हीटर कोन लगल होंदा हुया पो भी मस्जिदूं नमाज़न सां फुल होंदियूं हुयूं हाणे सब सहूलत मौजूद आ पो भी नमाजी घट था लबन इमाम साहब के वुज़ू करणो आ मोहम्मद सुलेमान जज़ूली के अबा किथे वुज़ू कया खूह ते आयो आ त पानी कढिया पर खूह ते आयो आ रस्सो भी कोने को डोल भी कोने को पानी कढण जो सामान कोने को इंतजार में बीठो आ 5 मिनट गुजरिया 10 मिनट गुजरिया हिकड़ी नंढड़ी छोकरी 5-7 सालन जी आई आ ओ चवे थी मौली साहब कीए वेठो आ छाजे लाए बीठो आ छोकरी के चवे तो अम्मा घर दे वने को टीनो खणिया को रस्सो खणिया को बाल्टी खणिया कोठ वारन के चो मौलवी मोहम्मद सुलेमान पानी कढे वुज़ू करे नमाज पढ़ंदो छोकरी बीठी आ वने कान थी अम्मा वने ना छोकरी कहो तो तुझो गालियों अबे वारा घर कंदा आहिनि त बाबा असां जे इलाके जो वडो आलिम मोहम्मद बिन सुलेमान जज़ूली जहां मामा जेको आया सो आया पर हाणे थाव खणी आ छोकरी कहो त तू एडो आलिम तू भी थाव सां पानी कढींदे सुभान अल्लाह चेबा बियो पानी कीअं कढा चे असां के त अल्लाह जो कसम असां अज ताईं रस्सो ऐं डोल रखियो कोने असां बिना रस्से जे पानी कढंदा चे बिना रस्से जे हा असां जो भेनरूं घड़ा खणियूं ईंदियूं आहिनि असां जो अमड़ियूं घड़ा खणी ईंदियूं आहिनि दिला खणी ईंदियूं आहिनि पोइ इन जे कंधे ते खूह ते वेही करे छा पढ़ंदियूं आहिनि चे मां थी पढ़ा कुछ छोकरी पढ़ी करे खूह में दम कयो आ खूह जो पानी मथे चढ़ी आयो मोहम्मद बिन सुलेमान जज़ूली वुज़ू कयो आ वुज़ू करे नमाज पढ़े थो नमाज पढ़ी छोकरी के चवे थो ओ अम्मा बुधाए छा पढ़ियो थी जे अबे अम्मा जो झल्ला ईंदे वींदे माण्हू खे न ॿुधाए जा तुझे अबे अम्मा वटि हलां थो उन्हनि जे औताक ते आयो आ अव्हां खे वास्तो रब करीम जो आ ॿुधायो त छा पढ़ंदा आहियो उन्हनि जो मोहम्मद सुलेमान वॾा वास्ता न ॾे कसम ॾे असां को इन ते जादू कोन कंदा आहियूं चिल्लो कोन कढंदा आहियूं असां खूह जे कंधे ते वेही करे मदीने वारे घोट ते सलात पढ़ंदा आहियूं पोइ उन सलात जी बरकत सां खूह मथे चढ़ी ईंदो आहे असांखे असां जन आलमन ॿुधायो आहे त मके पाक जे खूहनि में पाणी हेठि हूंदो हुयो मायूं असुर जो वेंदियूं हुयूं मथो हणी हणी सिज उभरे का पो दिलो भरबो होयो पर जडे अम्मा आमिना ईंदी त बिना रस्से जे पानी भरे वेंदी हुई नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफत नारे हैदरी उलमाए अहले सुन्नत शान मुस्तफा अजमत मुस्तफा असां त यकीन रखी छॾियो आहे महबूब ते सलात पढ़ंदा आहियूं असांजी उञ लही वेंदी आहे पाणी मथे चढ़ी वेंदो आहे मोहम्मद बिन सुलेमान जज़ूली दिल में सोचो तफसीर लिखई तर्जुमा लिखई किताब लिखई फिक़ह जा लिखई तोखां त ही ॿार अॻिते निकिरी विया हाणे दिल में वाइदो कयई हितां पोइ मदीने वारे जे सलात जो किताब लिखणो आहे
बिस्मिल्लाह करे उहा सलात भी लिखे जेका गोठ वारा पढ़ंदा हुया ॿिया भी दुरूद लिखे दुरूद लिखी करे किताब गॾु करे वो मुझे महबूब करीम जी दरबार में फरियाद करे सो सॾु करे थो ओ मुंहिंजा सुहिणा नबी हाणे सलात जो किताब मां लिखियो आहे इनखे मक़बूल तूं मदीने वारा पाण कराए अहिड़ी त हुनजी दुआ मंज़ूर थी अहिड़ी त दुआ मंज़ूर थी जो अॼु पूरी दुनिया में रूए ज़मीन ते सब खां वधीक जेका तिलावत थींदी आहे उहा अल्लाह जे क़ुरान जी थींदी आहे 24 कलाक क़ुरान पाक जी तिलावत थींदी रहंदी आहे कॾहिं हिन मदरसे में कॾहिं हुन मदरसे में कॾहिं हुन मस्जिद में कॾहिं घरनि में कॾहिं ॻोठनि में क़ुरान पाक हलंदो रहंदो आहे पर क़ुरान पाक खां ॿिए नंबर ते जेका तिलावत थींदी आहे सा दलाइलुल खैरात जी थींदी आहे वो जेको दुरूद जो किताब लिखे दलाइलुल खैरात उन जी रूह ज़मीन ते जेके भी मुसलमान रहन था कुरान पाक खां ॿिए नंबर ते उन जी तिलावत थींदी आहे सिलसिले कादरी वारन ऐं नक्शबंदी वारन वटि हर सूमर ते दलाल खैरात जो खत्म पूरो थी हाणे हुननि खे त पाणी मिलियो सलात पढ़ण सां हिन खे छा मिलियो इहो ॿुधंदे त दिलि ठरी पवंदी जिंदगी गुज़री वई दुनिया जो जहान आहे जेको आयो आहे तंहिंखे वञणो भी आहे जेको हिन दुनिया जे जहान ते आयो आहे अल्लाह ताला फरमाईंदो आहे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला बरकत वारी ज़ात अल्लाह जी आहे जंहिंजे हथ पाक में जहानन जी बादशाही आहे ओ रब करीम हर शइ ते क़ादिर आहे अल्लाह पाक फरमाईंदो आहे अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात मौत खे भी अल्लाह पैदा कयो आहे हयाती खे भी अल्लाह पैदा कयो आहे जॾहिं मौत खे भी रब पैदा कयो आहे हयाती खे भी रब पैदा कयो आहे हाणे मौत भलो करणो आहे त हयाती खे सुठे कम में इस्तेमाल कर उन फकीर हिन दुनिया जे जहान मां लाडाणो कयो दमिश्क जो कब्रिस्तान आहे उन कब्रिस्तान में हवाले करे माइट पोइते मोटी आया ओ मिलाद शरीफ में अचण वारा दिल में इहो इरादो कर रब करीम खां दुआ घुर ओ मुंहिंजा मौला असां खे भी मौत अहिड़ो ॾे जॾहिं असां जो जनाज़ो खणी रवानो थियनि तॾहिं माण्हू चवनि कंहिंजो जनाज़ो आहे मुफ्ती जो जनाज़ो आहे पीर जो जनाज़ो वड्डे मौलवी जो जनाज़ो आहे इन लफ़्ज़नि जी असां खे ज़रूरत कोन्हे माण्हू चवनि रसूलुल्लाह जे आशिक जो जनाज़ो आहे सुभान अल्लाह असां खे इहो लफ़्ज़ खपे असां चवंदा आहियूं त असां मदीने वारे घोट जा मंगता आहियूं मंगता बेटा हिसाब चवंदो आहे दातार तू ब्या मिड़े ई मंगता मीं वसन मुंदा इता पर सदा वसे तू जे घर अचे मूं त मेरा ईमान लहा ओ मुझा महबूब तू दातारा बाकी जेको भी आहे तो मोहम्मद जे दरवाजे जो सवाली आहे आशिकन जे मौत में गुस्ताखन जे मौत में भी फर्क होंदो मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा हुया मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी पाण फरमाइंदा हुया ओ दीन जा दुश्मन हो तवां जो असां जो फैसलो जनाजा कंदा जनाजा जरे थींदा तदे खबर पौंदी त बाबा जो व्हील चेयर ते घुमंदो हो उन जे जनाजे में पैर रखण जी जाइ कोन्हे लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह तो आशिकन जा जनाजा ॾिठा हूंदा छो न उन्हनि जे जनाज़े में रौनक थे उहे अञा कब्रिस्तान पहुचंदा आहिनि महबूब अॻे महिरबानी करे वाह वाह
सुभान अल्लाह। असां गुलाम नबी तरे त हितां मेहड़ मां फरियाद कई सद कई ना, चवे पियो त तुंहिंजे हूंदे बि मां हिकिड़ो हुजां, साईं मिट पूरे वञने त तूं पहुच जा वो मिठा माखे अमलन जो कोनी आसरो वो साईं माखे अमलन जो कोनी आसरो। अमल करणो आ पर आसरो मदीने वारे घोट जो। चवे तो मुंहिंजा महबूब तोखां ॿियो कुझु कोन थो घुरां, तुझे अबू बकर जे कदमन में जेका पेज़ार पातल्ला मां उन जे बराबर भी कोन आया, तुझे उमर फारूक जे घोड़न जे पेरन मजा जेका दस निकरे थी उन जेड़ो कोन आया, तुझे उस्मान गनी जेड़ो भी कोन आया। ए तुझो जेको प्यारो वलियन जो सरदार, इमामन जो सरदार, आरफन जो सरदार, सखन जो सरदार, वलियन जो सरदार, सरदारन जो सरदार अली मुश्किल कुशा। नारे हैदरी, नारे हैदरी। मां उन्हनि जे दरवाजे जो मंगतो आहियां, उन्हनि जे बच्चन जे दरवाजे जो मंगतो आहियां। मां त अतायात पढ़ी पो ईअं दुरूद पढ़ंदो आहियां, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आले मुहम्मद। सुभान अल्लाह। इमाम शाफी खां कंहिं पुछो कुछ इमाम हुसैन जे बारे में गाल कजा साईं, साईं पंहिंजे तकरीर में कुछ इमाम हुसैन जी गाल कजा। पाण फरमायो गाल कया थो ज़हन सिधा कजो, जैसे ज़हन सिधा है। पाण फरमायो इमाम हुसैन जो इहो शान आ, जे कदे को नमाज में हुन ते सलात नथो पढ़े तो उनजी नमाज भी कोन थी। चे बस मां या आखिरी गाल छड़े करे छड़िया, जेको नमाज में अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आले मुहम्मद न चवंदो त जी नमाज बि क़बूल कान थींदी। इन खां मथे ॿियो आले मुहम्मद जो शान हुजे त कहिड़ो। सुभान अल्लाह। इन खां वधीक मुंहिंजे महबूब जे बच्चन जो शान हुजे त कहिड़ो हुजे। क़यामत वारे जी गुनाहगार उम्मत छुटंदी उन्हनि जे दुआउनि जे बरकत सां। जो सुभान अल्लाह। हाणे महेसर तो चवे महबूबा ॿियो कुझु कोन थो घुरां, रुगो एतिरो कयो, रुगो एतिरो थो घुरां त बोल महेसर जा बुधी अल्लाह, बोल महेसर जा बुधी हिक भेरो दिसी मांडे मुर्क जा साईं, हिक भेरो दिसी मांडे मुर्क जा वो मिठा माखे अमलन जो कोनी आसरो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मोहम्मद बिन सुलेमान जज़ुली जी वफात थी वई। शागिर्द, बालका, खिदमतगार, मुरीद वडे धूमधाम सां नमाज पढ़ी कब्रिस्तान जे हवाले करे मोटी आया। 70 साल गुज़री विया, 70 साल। शरीयत मोहम्मदी जो कानून आ, फिक़ह जो हुकुम आ, जेकॾहिं को माण्हू बग़ैर जनाज़े जे दफ़नाइजी वियो आ, इत्तेफाक थींदो आ, हादसा थींदा आहिनि, शरई मामलो आ, लावारिस लाश मिली वेंदा आहिनि, त थुल्हो माण्हू आ त 3 ॾींहंनि ताईं तव्हां हुनजे क़बर ते नमाज़ पढ़ी सघो था। अगर सन्हो माण्हू आ बाडी में त 6 ॾींहंनि ताईं तव्हां हुनजे क़बर ते नमाज़ नथा पढ़ी सघो, पोइ बस हुनजे लाइ दुआ करे छॾियो, अल्लाह ताला हुनजी मग़फ़िरत कंदो। 70 साल गुज़री विया, उन इलाइके में बोड अची वई, दरिया उथला, मथों जेके है पहाड़ उथला, बरसात ॾाढी पई, मज़ार खुली वई आ। रात जो साईं पंहिंजे तालिब खे ज़ियारत कराए थो, अब्बा मुंहिंजे मज़ार में पाणी अची वियो आ, हाणे हितां दमिश्क मञा मांखे कढो, फलाणी जाइ ते जेको बरबर में कब्रिस्तान आ, उन कब्रिस्तान हवाले कयो। मुर्शिद ख्वाब में आयो आ, अक़ीदो हुजे त अहिड़े मुरीद जो हुजे। सुभान अल्लाह।
जे मुरीद चवे हा ख्वाब कूड़ो होंदो आ, ख्वाब ख्वाब होंदो आ। साइंस चवंदी आ ॾींहं जो सॼे दिमाग़ फिरंदो आ, जॾहिं माण्हू सुम्ही पवंदो आ त खॿे दिमाग़ फिरंदो आ। ॾींहं वारा जेके ख़्यालात आहिनि, पुराणे ज़माने वारा जेके ख़्यालात आहिनि, उहे माण्हू खे ख्वाब में नज़र ईंदा आहिनि। पर न, हुननि जी ॻाल्हि बि सही हूंदी। अच तोखे मदीने वारे घोट जी हदीस ॿुधायां। हुज़ूर फरमायो वही ईंदो आ नबियनि ॾे। नबी बुरको मटाए विया, पंहिंजे रोज़न में हलिया विया, वही न ईंदो, जिब्रील न ईंदो। पाण फरमायो मुबशरात मुंहिंजी उम्मत में रहंदा सच्चा ख्वाब, सच्चा ख्वाब मुंहिंजे उम्मत में रहंदा। जेकॾहिं कंहिंखे ख्वाब में रसूलुल्लाह जे रोज़े जो दीदार थिए थो, सुभान अल्लाह, काबतुल्लाह शरीफ जो दीदार थिए थो, उहो काबो जिते हस्तियों खत्म थी वेंदियूं आहिनि। हस्ती ख़त्म आहे। डॉक्टर साहब आहे, रईस आहे, मौलवी साहब आहे, हिननि जो ड्राइवर आहे, हिननि जो कंपाउंडर आहे, हिननि जो हारी आहे। पर जॾहिं काबे जे साम्हूं वेंदा सभिनी खे ॿ चादरूं, सभिनी जा मथा उघाड़ा, सभिनी जा पेर उघाड़ा, सभिनी जो हे अध पुठा उघाड़ा। हर को पियो काबे जे भर में घुमंदो, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक। वाह अल्लाह जा प्यारा घर जेको तुझे साम्हूं ईंदो आ, तू नौकर ऐं सरदार खे बराबर करे हिकु लिबास पाराए छॾींदो। सुभान अल्लाह। ये हस्तियों, ये मस्तियों, ये शान अदा है वॾो पीर आ, अदा है वॾो सरदार आ, ये वॾो रईस आ। काबे जे साम्हूं हर को वञी चवंदो आ मुंहिंजा मौला। उहे सभु ॻाल्हियूं हिते उते रहिजी वयूं। हाणे तुंहिंजे दरवाज़े ते पाए पांद गिचीअ में अंगण जे अचने त अवगुण ऐब कचा इहो ढकण थी ढकजने। पोइ तोणे लख हुजनि त बि माफ़ियूं ॾिजनि में धरा। केड़ो मुझे महबूब सुहिणो तरीक़ो सेखारियो आ। इएं करे अल्लाह जे दर ते वञ त रब तुंहिंजा गुनाह बख़्शे। क़यामत वारे ॾींहुं तू जन्नती थी वञ। इएं केर न चवे त आख़िरी नबी जो उम्मती दोज़ख ॾे वञे थो। इएं केर न चवे तू बख़्शिजी पोइ हिते आ। दुनिया खे ख़बर पवे कुर्बे मूसा और है, कुर्बे मोहम्मद और है, अपना जाना और है, रब का बुलाना और है, कोहे तूर और है, अर्श मुअल्ला और है। दुनिया के खबर पवे ही उम्मत आम उम्मत काने। कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास। अल्लाह ताला फरमाईंदो आ मां जेके भी उम्मतां पैदा कयूं सभिनी उम्मतन में वॾे मक़ाम वारी उम्मत मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी आहे। हाणे शागिर्द खे ख्वाब आयो, बाबा मुंहिंजी तुरबत में पाणी अची वियो आहे, तुरबत खे खोलियो। सुबुह जो शागिर्द दोस्तनि खे घुरायो, ओड़े पाड़े वारनि खे घुरायो, दुनिया गॾु थी। सिंह दलाइल ख़ैरात जो किताब अॼु बि मौजूद आहे। अक्सर मदरसनि में, मस्जिदनि में, पीरनि फ़कीरनि बुज़ुर्गनि जे गाॾियुनि में गॾु हूंदो आहे। उहे रोज़ानो तिलावत कंदा आहिनि। उन में लिखियल आहे 70 साल गुज़रण खां पोइ मोहम्मद बिन सुलेमान जज़ूली जी तुरबत खुली त ॾाढ़ी मुबारक में तड़ वारो पाणी मौजूद। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾाढ़ी मुबारक में जेको तड़ करायो हुयो उहो पाणी मौजूद हो। चयो त कहिड़ा अमल कंदो हो। सभिनी शागिर्दनि चयो त असांजे उस्ताद सां हे महिरबानी सलात जी आहे। सुभान अल्लाह। हे असांजे उस्ताद सां महिरबानी दुरूद जी आहे। याद रख दुरूद पाक अहिड़ो बरकत वारो अमल आहे। अल्लाह पाक फरमाईंदो आहे इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी। ओ दुनिया वारो अल्लाह बि सलात मोकिले थो, अवां मलाइक बि सलात मोकिलिन था। या अय्युहल्लज़ीन आमनू, ऐ ईमान वारो सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अवां मुंहिंजे महबूब करीम ते सलात भी मोकिलियो, मुझे मोहम्मद करीम ते सलाम भी मोकिलियो। असां खुश नसीब आहियूं
जो असा सलात भी पढ़ंदा हूं मदीने वारे ते सलाम भी पढ़ंदा हूं महबूब सलाम बुधदो पिया सलाम जो जवाब दी हाणे अचो था कुरान पाक जी उनी आयत ते जेका तवां जे सामो तिलावत कयम जने आयत जो तर्जुमो बुधंदो हेकर तवां जो दिमाग में चक्कर अची विंदो कि आयत जो तर्जुमो वा वरी उन जो इलाज बी जाए खां न खणंदा से दिमाग जो इलाज वरी कुरान मां खणंदा से अल्लाह ताला फरमायो वलल आखिरतो खैरुल लका मिनल ऊला अल्लाह से फरमाइंदो आ वलल आखिरतो ओ मुंजा महबूब जेको पो वक्त इंदो खैरुल लका तुझे लाए भलो आ मिनल ऊला पहरे दौर का सुभान अल्लाह अल्लाह से तो चए त मुंजा महबूब पोइ वारो दौर भलो आ असां चऊं था मुंहिंजा मौला साहबन वारो दौर भलो न हुयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उन्हनि जे साम्हूं मौजूद हुया वो ज़ियारतूं पिया कनि उहो दौर भलो न हुयो ऐं तूं चवें थो त खैरुल लका मिनल ऊला पोयों दौर भलो हूंदो रब चवंदो आहे अञा क़ुरान पढ़ त तुंहिंजी दिलि ठरे ओ ज़मानो भी ज़मानो आ जंहिंजे लाइ अल्लाह से फरमायो वल अस्रे इन्नल इंसान लफी खुस्रिन अल्लाह से फरमाइंदो आ मां अल्लाह के ज़माने जो कसम वक्त जो कसम दौर जो कसम मुंहिंजा मौला केड़ो वक्त केड़ो ज़मानो रब चवंदो आ उहो दौर जॾहिं असहाबन जो नज़रूं हुयो सामने मुंहिंजे महबूब जो चेहरो हुयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह एडो शान वारो दौर ऐं अल्लाह से तो फरमाए तो उन्हीं खां वरी पोयों दौर भलो ईंदो हाणे सम्झ में इहा ॻाल्हि कोन थी अचे त ज़मानो त उहो भलो हुयो जॾहिं असहाबी उठ झलण वेंदा हा त महबूब जो दीदार कयूं वेंदा हा नमाज ते ईंदा हा त महबूब जो दीदार कंदा हा दावत ते ईंदा हा तॾहिं बि महबूब जो दीदार कंदा हा पर अल्लाह पाक चवे थो वलल आखिरतु खैरुल लका मिनल ऊला अच तोखे समझाया तुंहिंजी दिलि ठरी पवंदी वाग मदीने ॾे वरी पवंदी सुभान अल्लाह मदीने हलंदव न जंहिंजी तयारी आहे हथ हथ अल्लाह साईं जी महिरबानी सां बीमारियुनि जो इलाज अची वियो आहे जेके बीमारियूं आयूं हुयूं कोरोना वायरस ॿियो टियों उन्हनि जो इलाज अची वियो आहे उन्हनि ते कंट्रोल थी वियो आहे उन्हनि ते काबूआई थी वई आहे महबूब जे आशिकनि जे लाइ मके मदीने पाक जा दरवाजा खुली विया सुभान अल्लाह मदीने पाक जे लाइ आशिक ईअं चवंदा आहिनि त घणनि जा दिल पर हिते बि हूंदा असां जो दिल भर मदीने में आ घणनि जा दिल भर हिते बि हूंदा असां जो दिल भर मदीने में आ असां जो हादी असां जो हामी हजूर अनवर मदीने में आ जन्नत असां तो ॾिठी त नाहे जन्नत में छा है अल्लाह जाने जन्नत असां तो ॾिठी त नाहे जन्नत में छा है अल्लाह जाने मगर मदीनो असां ॾिठो आ मगर मदीनो तव्हां ॾिठो आ मगर मदीनो सभिनि ॾिठो आ जन्नत जो मंज़र मदीने में आ असां जो हादी असां जो हामी हजूर अनवर मदीने में आ अल्लाह से फरमायो तो पहिरें दौर खां पोयो भलो आहे कीअं भलो आहे जॾहिं मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 40 साल उम्र थी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला जल जलालहु हुकुम फरमायो ऐ मुंहिंजा महबूब हाणे नबूवत जो ऐलान कर हबीबन करीमन मके पाक में नबूवत जो ऐलान कयो टोटल 4 माण्हुनि कलमो पढ़ियो टोटल 4 केड़ा केड़ा 4
हजरत अली करमुल्ला वजहुल करीम, हजरत अबू बकर सिद्दीक, हजरत ज़ैद बिन हारिस ए उम्मुल मोमिनीन बीबी खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह तआला अन्हा। चैत मानन मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात दे कलमो पढ़ियो। मन वड्डे सन वारन में सुने अबू बकर सिद्दीक, नंढी उम्र वारन में हजरत अली करमुल्ला वजहुल करीम, गुलामन में हजरत ज़ैद मुझे महबूब दे पेरों कलमो पढ़ियो। ऐ ज़ैफा में औरतुन में सब खां अव्वल बीबी खदीजतुल कुबरा कलमो पढ़ियो। हाणे चार माण्हू जो मुसलमान जा दीन ते आया, मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात जे पे अनवर में ख्याल आयो तो मानू टोटल चार मुझे सद ते आया। अल्लाह से फरमायो वलल आखिरतो खैरुल लक मिनल ऊला। ओ मुझा महबूब अजो के ॾींहं खां सुभाण को ॾींहुं अञा ईमान वारा वधंदा। सुभान अल्लाह। बदिहाड़ा गुजरिया, टे दिहाड़ा गुजरिया, वरी चार माण्हू, पंज माण्हू, सत माण्हू, अक्सर करे मके पाक वारे शुरुआती दौर में 39, 38, 39, 38, 40, 41 जे अंदर अंदर तादाद रहियो आ। पर रब करीम जी ज़ात बाबरकात कुर्बान वञा, जॾहिं आखिरी खुतबो मुझे महबूब मके पाक में हज वारो ॾिनो आ त 1,25,000 असहाबी मुझे महबूब करीम जे खुतबे में आया। अरसो टोटल 23 सालन जो आ। 40 सालन जी उम्र में महबूब नबूवत जो ऐलान कयो आ, कलमो पाक पढ़ाइण शुरू कयो आ। 63 साल जी उम्र में मुझे महबूब करीम गुंबज़े खज़रा दे सफर कयो आ। इन 23 सालन में 1,25,000 माण्हू जॾहिं ज़ियारत लाइ आया, रब फरमायो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला। ओ मुझा महबूब अज 1.25 लाख आयान, अञा भी तुझा आशिक वधंदा। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे खिलाफत, नारे हैदरी, शाने मुस्तफा। महबूबा अञा खैरुल लक मिनल ऊला। पहले ज़माने का जो पोयों दौर ईंदो ओ अञा वधंदो, अञा वधंदो। अज तू असां अखियुनि सां ॾिसूं पिया, उहो अरब जी सरज़मीन जिते अरब लठियूं खयूं घुमंदा हा, चवंदा हा 100 उठ ॾींदासीं, 50,000 ॾींदासीं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ ॾेई अचो, इस्लाम वारनि खे शहीद करे अचो। अॼु उहा अरब जी सरज़मीन आहे जिते 100 जो 100 माण्हू कलमो पाक पढ़े। 100 जो 100 माण्हू। मस्जिद नबवी में आज़ान मिलंदी आहे, सोन जा दुकान खुलिया पिया। हरम काबे में नमाज थींदी आ, सोन जा दुकान खुलिया पिया हूंदा आहिनि। वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजे अखलाक तां कुर्बान वञा। जेके रस्ते ते कंडा उछलींदा हा, अॼु उहे तुंहिंजे नाले ते कुर्बान थी। सुभान अल्लाह। हाफ़िज़ साहब, दुकान जो मालिक दरवाजे ते वेठो हूंदो आहे। अंदर ही दुकान वॾा आहिनि, उनमें तस्बियूं, टोपियूं, रुमाल, अतुर, सुरमो, ॿियो सामान जेको आहे माण्हू हाजी वठंदा आहिनि, हिते खणी ईंदा आहिनि। उहो अंदर ड्रिघा दुकान आहिनि। अंदर उहो माण्हू वेंदो, प्लास्टिक जो टोकरो खयूं वेंदो, उनमें केतिरो सामान खणे थो, केतिरो नथो खणे, वापसी अची उहो सामान ॾेखारे, पैसा ॾियो, हलियो। ईअं कोन्हे बाबा इन जे पुठियां माण्हू लाहियो, मथां कुझु खीसे में लिकाए वञे, मथां कुझु खीसे में खणी वञे। असांजे कमरे में हिकिड़ो माण्हू हुयो, वो रात जो मोटी आयो, जैसे मां सां मदीने पाक में होटल वारे ठगी कई आ। जो मां 1000 रुपयो ॾिनो ऐं मां 10 रियाल जो सौदो वरितो, मांखे हुन 500 जो बकायो ॾिनो आ। 500 मुंहिंजा खाई वियो आहे। असांखे ख़बर कान हुई। उतां जो हिकिड़ो छोकिरो वठी वियासीं उन होटल वारे वटि। जॾहिं हुन वटि वियासीं, हुन चयो त हाजी साहिबो, हितां वारे माण्हुनि खां पुछो त मके मदीने में 1000 जो नोट आहे सही? उनजो नज़ीर वाकई मके मदीने में 1000 आहे बोले 10, 20, 75, 50, 100, 500।
जॾहिं 1000 जो नोट आहे कोन त पोड़े मांखे 1000 ॾिनो कीअं? ऐं पोइ जॾहिं पोड़ो मुतमइन थी रवानो थियो न त उन होटल वारे जे अखियुनि में पाणी अची वियो, चई त ही बलदुल अमीन आहे, अमानत वारे मुस्तफा जो शहर आहे, हिते माण्हू सां त ठगी कान थींदी आहे, पर जेके ॿिलियूं घुमनि थियूं न इन ॿिलियुनि सां बि ठगी कान थींदी आहे। अमी कबूतर चौक ते वञी ॾिसो, ताज़ी जुअर, ताज़ी कणिक, ताज़ा जव, अहिड़ा बिज जेके बाज़ार में न मिलंदा उहे मुस्तफा जे कबूतरनि जे पेरनि में पिया। अल्लाह से फरमायो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला, ओ मुंहिंजा महबूब जीअं वक्त गुज़रंदो वेंदो हे अच्छी दाढ़ी वारा जेके वॾे सन वारा वेठा आहिनि तन खे ख़बर आहे त महबूब जो मीलाद शरीफ़ भरजूंडी शरीफ़ जा मुरीद भी कंदा हुया, सोई शरीफ जा मुरीद भी कंदा हुया, साईं आशिक अली शाह जा मुरीद भी कंदा हुया, हजरत कंबर वारे साईं जा मुरीद भी कंदा हुया, पीर साईं पागारे जा मुरीद भी मीलाद कंदा हुया, सजन साईं जा मुरीद भी मीलाद कंदा हुया, अतारी फकीर भी महबूब जो मीलाद कंदा हुया। पर कंदा कीअं हुया? हिते असां मदरसन में पढ़ंदा हुयासे, उस्ताद मोहम्मद आदम खां शहर जा माण्हू तालिब वठण ईंदा हुआ, कमरे में अंदर बिस्तरो सजाईंदा हुया, खट सजाईंदा हुया, सलात पढ़ाईंदा हुया, महबूब जो मीलाद कंदा हुआ। पर अल्लाह से फरमायो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला, ओ मुंहिंजा महबूब अज कमरन जे अंदर मीलाद थियनि था, जेको पोइ ज़मानो ईंदो चौकन ते तुंहिंजा मीलाद थींदा। सुभान अल्लाह। अॼु जेको रक्षो हलाए थो हे बिलाल फकीर लोहार गरीब माण्हू आहे, अॼु जंहिंजी लख लख महीने जी आमदनी आहे उन्हनि जी पूरत कान थी पवे, मिस्कीन माण्हू आहे, इहो हथ ॿधियो वेठो हो इन जे लाइ त अदा मांखे बि तारीख़ ॾियो त मां बि मदीने वारे खे संदे कखनि में महिमान कयां। सुभान अल्लाह। असांखे पक्का ही टको पैसो जेको महबूब जे मीलाद में ॾियूं था न इहो ज़ाया कोन थो थिए, मुस्तफा पीड़ा करे पोइ ते मोटाए ॾे। सुभान अल्लाह। हाणे सलात पढ़, हज़रत अली जो शान आखिरी रिवायत ॿुधाया पोइ दिलि ठरी पवंदी, दुआ घुरंदासीं। सलात मुंहिंजे सल्लल्लाहु अलैहि या रसूल